अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि समेत स्टील टाउन थाणे जी हद गुलशन हदीद बेॾोहारनि जो गढ़ बणिजी वियो आहे। सूमार बाज़ार वटां साफ़ी ऐं नामवर फ़नकार शफ़क़त शेख जी चोर मोटरसाइकिल चोरी करे विया, जंहिंजो केस स्टील टाउन थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। अहिड़ी सूरत हाल ते अवामी प्रेस क्लब मलीर जे साफ़िन सदर सामी मेमोन, जनरल सेक्रेटरी आज़ाद ख़ासकली, मंज़ूर सोलंकी, इनायतुल्ला कमरानी, सैयद सज्जाद शाह, कादिर दर्स, सरवन मेमोन, मिस्री मलाणो, इदरीस इम्तियाज़, गौस पीरज़ादा, सियासी समाजी अगवान मन्नान शेख, अज़ीज़ुल्लाह लांगा, वाइज़ बख्श तुर्क, यामीन ख़ासकेली, अली कलमती ऐं ॿियनि वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे एहतजाज कयो आहे। गुलशन हदीद में सहाफ़ियुनि, फ़नकारनि, अदीबनि, वकीलनि, उस्तादनि ऐं आम माण्हुनि समेत को बि महफ़ूज़ न आहे। ॾींहों ॾींहुं केतिरियूं ई मोटरसाइकिलूं चोरी थियनि थियूं, पर को बि दाद ऐं फ़रियाद न आहे। गुलशन हदीद में चोरियूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। स्टील टाउन थाणे जो SHO ख़ालिद अब्बासी जॾहिं खां आयो आहे त हालतूं वधीक ख़राब थी वियूं आहिनि। सहाफ़ी ऐं नामवर फ़नकार शफ़क़त शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त राति जो देरि सां 7:30 वॻे गुलशन हदीद सूमर बाज़ार में 5 मिंट गाॾी बीहारे सब्ज़ी वठणु वियुसि। जेसीं ताईं वापसि आयुसि त गाॾी चोरी थी चुकी हुई। उन महिल स्टील टाउन थाणे वियुसि ऐं जिथे SHO ख़ालिद अब्बासी खे सॼी हक़ीक़त बयानु कई ऐं जंहिंखां पोइ NC कटराई। होॾां मलीर जे साफ़िन, अदीबनि, समाजी अगवाननि, IG सिंध ऐं SSP मलीर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर ते सहाफ़ी ऐं नामवर फ़नकार शफ़क़त शेख जी गाॾी वापसि कराई वञे, ॿी सूरत में सख़्त खां सख़्त एहतजाज कयो वेंदो।